आज सिंध जो चवणु आहे त प्रिया कुमारी मामले बाबति कुछ इशारा मिलिया आहिनि, जांच में अॻभराई थी आहे। फज़ीला सरकी केस बाबति हिन वक़्तु मूंखे वधीक ॼाण नाहे। ग़ुलाम नबी मेमण जो त क़बीलाई तकरारनि जे करे बदमनी में वाधारो थियो आहे, हथियारनि जी रसाई खे रोकणो आहे। IG सिंध वधीक जो त असां वटि हथियार आहिनि, अञा वधीक जदीद हथियार घुराए रहिया आहियूं। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। प्रिया कुमारी मामले बाबति कुछ इशारा मिलिया आहिनि, जांच में अॻभराई थी आहे। IG सिंध जो त फज़ीला सरकी केस बाबति हिन वक़्तु मूंखे वधीक ॼाण नाहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीरबख्श पंगवार। जी पीरबख्श, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। ये कंदकोट SSP ऑफिस में IG सिंध गुलाम नबी मेमण पारां दिल्ली कश्मीर कंदकोट समेत सखर डिवीज़न लाड़काने डिवीज़न जे SSP सां मीटिंग बाद जेको मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई वई उन मौके ते उन इहो ॿुधायो त जेको पुलिस वटि पुराणी रवायती हथियार हुया उन खां असां वधीक जेको हाणे सिंध हुकूमत खे चयो आहे उहे जेके हथियार आहिनि उहे कुझु अहिड़ा हथियार आहिनि जेको असांखे मिली विया आहिनि, कुझु अहिड़ा हथियार आहिनि जंहिंजो असांखे परमिशन जी ज़रूरत हुई, उहो परमिशन क्लियर थी वियो। उन सिंध हुकूमत पारां पैसा पेमेंट कया विया आहिनि जेके तुर्की खां घुराए करे असां जेको धाड़ियलनि जे ख़ात्मे लाइ जेके जदीद तरीन हथियार आहिनि उनजो इस्तेमालु कंदासीं। ऐं इहो बि ॿुधायो आहे जेको प्रिया कुमारी जे हवाले सां उन इहो ॿुधायो आहे जेके कुझु इशारा मिलिया आहिनि, असीं उन ते कमु करे रहिया आहियूं। इनशाला जल्द जेको प्रिया कुमारी खे बि बाज़ियाब कराईंदासीं। ऐं फज़ीला सरकी जे हवाले सां जॾहिं हुन सां ॻाल्हि सुवाल कयो त उन इहो ॿुधायो आहे जेको फज़ीला सरकी वारो मैटर आहे उहो तमामु पुराणो आहे, उन जेको आहे त असां आइडेंटिफाई न करे सघिया आहियूं। ऐं जेके बि मूवी आहिनि सिंध में कराची खां वठी करे पंहिंजे कश्मीर ताईं जेके मूवी आहिनि इनशाला उन्हनि जेके मूवियुनि खे जेको आहे जल्द बाज़ियाब कराईंदासीं। ख़ासि करे जेको कचे वारो इलाइक़ो आहे सखर ऐं लाड़काणो डिवीज़न वारो कचे वारो इलाइक़ो आहे, इन में जेको आहे जदीद हथियारनि जेको आहे अचण खां पोइ जेको आहे त ऑपरेशन करे धाड़ियल जो सफ़ायो कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी पीरबख्श अपडेट करण लाइ। खैरपुर में फूड खाते में 100 खां वधीक जायुनि ते कानून ऐं ज़ाब्तनि जे उबतड़े भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि जी 5 खां 14 स्केल में भर्तियुनि लाइ अहल उम्मीदवारनि खां दरख़्वास्तूं तलब कई वयूं हुयूं। फूड खाते जे हुकुम ते जोड़ियल 4 रुकनी कमेटी भर्तीअ जी जांच मुकम्मल करे वरिती। ख़ाली जायुनि ते अहिड़नि माण्हुनि खे बि ऑर्डर ॾिना विया जिन दरख़्वास्त न ॾिनी हुई। केतिरनि ई उम्मीदवारनि ऑर्डर वठण खां पोइ पंहिंजा डोमिसाइल ठाराया। जांच कमेटी जी रिपोर्ट में अहिड़ो इंकशाफ थियो आहे। खैरपुर मां ख़बर मां सां शेयर करे रहियूं। फूड खाते में 100 खां वधीक जायुनि ते कानून ऐं ज़ाब्तनि जे उबतड़ भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे 5 खां 14 स्केल में भर्तियुनि लाइ अहल उम्मीदवारनि खां दरख़्वास्तूं तलब कई वयूं हुयूं। फूड खाते जे हुकुम ते जोड़ियल 4 रुकनी कमेटी भर्तीअ जी जांच मुकम्मल करे वरिती। ख़ाली जायुनि ते अहिड़नि माण्हुनि खे बि ऑर्डर ॾिना विया जिन दरख़्वास्त बि न ॾिनी हुई। केतिरनि ई उम्मीदवारनि ऑर्डर वठण खां पोइ पंहिंजा डोमिसाइल ठाराया। बिल्कुल नाज़रीन, खैरपुर में फूड खाते में 100 खां वधीक जायुनि ते कानून ऐं ज़ाब्तनि जे उबतड़े भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे 5 खां 14 स्केल में भर्तियुनि लाइ अहल उम्मीदवारनि खां दरख़्वास्तूं तलब कई वयूं हुयूं। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे खैरपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जामरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। फूड खाते में जेको आहे हिकु वॾी नाअहली करप्शन ऐं हिकु ब्लेंडर जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फूड खाते में क़ाइदनि कानूननि जी भञकिड़ी कंदे 100 खां वधीक जेके आहिनि मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते सियासी हाउसनि जे नाअहल माण्हुनि खे जेको आहे भर्ती करण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां फूड खाते सिंध जे हुकमनि ते डिप्टी डायरेक्टर करीबुल्ला सुमरो जी अॻुवाणी में 4 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंमें बशीर अहमद शेख असिस्टेंट डायरेक्टर फूड, जॾहिं त ॿिया ऑफिसर निसार अहमद मेमोन, वसीम अब्बास अबड़ो मेंबर हुआ। कमेटी खे भर्ती वारे प्रोसेस जी स्क्रूटनी जो टास्क ॾिनो वियो हो। कमेटी रिकॉर्ड जी छंड छाण कई। उन हवाले सां मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त खैरपुर, सखर, घोटी, नौशहर, फेरोज़, नवाबशाह ज़िलनि जे 5 खां 14 स्केल जी भर्तियुनि लाइ अहल उम्मीदवारनि खां जेको आहे ही दरख़्वास्तूं वरितियूं वयूं हुयूं। उन हवाले सां इंक्वायरी कमेटी तोड़े नैब जी इंक्वायरी में वॾा इंकशाफ साम्हूं आया आहिनि। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त असिस्टेंट फूड कंट्रोलर, फूड इंस्पेक्टर, जूनियर क्लार्क, फूड सुपरवाइज़र, ड्राइवर, नायब कासिद, चौकीदारनि जी ख़ाली पयल आसामियुनि ते अहम माण्हुनि खे ऑर्डर जारी कया विया जिन दरख़्वास्त ॾियण जी ज़हमत न कई हुई, जॾहिं त केतिरनि ई उम्मीदवारनि पंहिंजा डोमिसाइल बि ऑर्डर मिलण बाद ठाराया, जॾहिं त केतिरा ई अहिड़ा ऑर्डर बि जारी थिया जिन पोस्टुनि लाइ इश्तिहार बि न ॾिनो वियो हो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त फूड खाते में जेको आहे क़ाइदनि कानूननि जी लताड़ कंदे। ठीकु आहे शकील जामरी, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।